Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई कल्लू भैया को वाला घरे दे हीरे वाला है चा अच्छा वेो तन्नू तो भी तॾे ते वेहण कोन आयुसि जॾहिं मूंखे मिंथू कई तॾहिं मां हिते वेठो आहियां। तॾे ते असीं तॾहिं वेहंदासीं जॾहिं असांखे पंहिंजे सुवालनि जा जवाब ॾींदे हा। कहिड़ा सवाल? मिठल ॿुधाईसि। सवाल नंबर 1 मूंखे इहो ॿुधायो कॾहिं खां वठी लालूअ वारनि अगवा करे घर में बंदि करे छॾियो हो? न लालू वारनि चिलकणीअ खे कॾहिं अगवा कयो हो? चिलकणी पाण लालू वारनि जे घर आई पाण आई न। हाँ पोइ तव्हांजो फर्ज़ हो न त मालिकनि खे त ॿुधायो न, ॿिए कंहिंखे ॿुधायो न ॿुधायो। घटि में घटि हुनजी मां जंहिं घर में रहे थी उन में मां बि रहां थो, असांखे त ॿुधायो आहे न। सेठाणी वेचारी चिलकणी लाइ एॾो रुनी आहे जो मां सम्झां थो तक़रीबन अंधे थियण में बाक़ी ॿ मिंट अथसि। असां चिलकणीअ खे घर में घिटीअ में ॻोल्हियो आहे। तव्हां वरी मोतबर थी वियो था, पाफ बि कान कढी छो? हा असांखे फ़ैसिलो वठी ॾियो। जॾहिं चिलकणी मुंहिंजी मरी वई आहे हिन ज़ालिमनि असांखे पोइ ॿुधायो आहे। पोइ असांखे चिलकणीअ जे मरण ते आबेशाना माना एतिराज़ आहे। अरे वल्लू, चिलकणी का खजाने जो बिल आहे छा जो उन ते एतिराज़ था कयो? अधे वल्लूअ जो मक़सदु आहे त चिलकणीअ जे मरण ते बि हू छा चवंदा आहिनि, हू ख़दशात। हा इहे जेके हिन चयो त पाण मुया या तव्हां हुनखे हथ सां मारियो आहे। हा असली ॻाल्हि, चिलकणीअ कारो स्टोन माना कारो पत्थरो खाधो छो? हा अरे हुन वीचारी सां ज़ुल्म कयो अथनि तॾहिं त हुन कारो पत्थर खाधो न। इहो ज़ुल्म जे ईअं ई लयो त मां बि न कारो पत्थर खां मार पई धकु था हण नशा थो टोड़ी। ऐं हो ज़ुल्म लालू लाली कल्लू ऐं सुरीले कयो आहे। पुट असां चइनी खे चिलकणीअ जो कातिल था सम्झूं। बाबा कातिल आहिनि मुंहिंजी चिलकणीअ जा, मां ई छॾी थो छा वठी ईअं गोखो ॾिठो ईअं करे मुंहिंजी चिलकणी मारे थधो पाणी पी, बर्फ जो टुकड़ो खा। अरे चिलकणी मुंहिंजी आहे रे, मुंहिंजी आहे। अरे एॾी ॻाल्हि तां मरी पंदे हरू भरू मां छिता छा ते थिया आहियो? चिलकणी रही किथे आहे जो विढ़ो था? मां पंहिंजे चिलकणीअ खे दफ़नाइण खां अॻु में तव्हांजे मथां रिपोर्ट कंदसि, न छॾींदीसांव। हा कीअं थी तव्हांखे मां ॾेह ॾेखारे? पुलिस 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 पहुची वई। असांखे ख़बर हुई त जॾहिं चिलकणी ज़िंदा हुई तॾहिं बि फॾा थींदा ऐं मरण खां पोइ बि ज़रूरु फॾा थींदा। उन करे एडवांस में कल्लू जे घर जी छित जे मथां असां मोर्चो क़ाइमु करे चुका हुआसीं। इहा अथव तब्दीली, सॼो कमु एडवांस में। सूबेदार साहब असली देर न कर, हाणे जो हाणे हिन लालीअ ऐं सुरीलीअ खे गिरफ़्तार कर। बाक़ी लालूअ ऐं कल्लूअ खे थोरी देर में ई खणी गिरफ़्तार कजो। हिननि मारियो आहे मुंहिंजे धीउ चिलकणीअ खे। सिपाही ईसा खाली अंकी सां हुकुम कर साहब। बाबा सेठियाणी जी ज़बानी फरियाद ते मुसमात लाली ऐं मरियात सुरीले खे जल्दी गिरफ़्तार कयो। ये त लेडीज़ आहे। खेरा हिन कयो तव्हां लेडीज़ कपिड़ा पाए पोइ हिननि खे गिरफ़्तार कयो। साहब ब्लेड जा पैसा ॾे। ब्लेड छाजे लाइ? मुछू लाहिण लाइ। वरी इहा ख़र्च जी ॻाल्हि थी वई। पोइ हीअं कर, मुसमात लाली ऐं मरियात सुरीली खे मर्दाना कपिड़ा पाए पोइ गिरफ़्तार कर। ओके सर। आयूं मर्दाना कपिड़ा पाए अचो त असां तव्हांखे गिरफ़्तार कयूं। चिलकणी ज़िंदा त पोइ इलाज कजो आहे। साहब लॻे थो तव्हांजे भेणीअ जो लाश आहे। भेणीअ जो? पुआरे भेणीअ खे मारे टुकड़ा करे थेलर में बंदि कयो लॻे थो हिते ई वारदात न आहे थी। हिनखे कराची में मारियो आहे। ओ सिपाही ईसा खाली हाल की त ईसा ने सॼो थेलर में ॾिस त कहिड़ा टुकड़ा कहिड़े थेले में। बाबल लॻे थो हिन में पेट अथसि। वो किथे रखबा? पोइ जी त मूंखे ख़बर नथी पए। चलो
पक्का है तुझो कम बाकी मारे की शो मारे की केडी माला मारे गई खुदा जो कसम है थे लान तुझे भेणी भेणी जो लाश कोने को ही मरे तो भोग ठोकरा गन्नू धोबी राय ने कल्लू ऐं लालू खे त हिन तॾे में चिलकड़ीअ जे मौत जो फ़ैसिलो ॾियनि। अरे मां पाण परेशान आहियां घर विया आहिनि त मोटिया ई न आहिनि चिलकड़ीअ बि कारो पत्थर खाधो आहे किथे लाश कारो न थी वञे। उठो भाउ उठो छो वेठा हलो हाँ जनाज़ो तयार आहे असीं जनाज़े खे कुल्हो कोन ॾींदासीं जेसिताईं हे ॿई ॼणा असांखे हिते फ़ैसिलो नथा ॾियनि। केड़ो जनाज़ो छाजो जनाज़ो ऐं चिलकड़ीअ खे जो मारियो अथव केहे मारियो आहे दिमाग़ ख़राब अथव छा सुकीअ में बस कपड़ा लाहे था चजो पोइ चिलकड़ी किथे आहे घर वेठी आहे हिन वक्त ॻोठ जा सभु माण्हू तॾे ते आहिनि मौक़ो मिलियो थी भॼी वञ। मां भॼींग ऐं तूं न भॼींग डीज़ल ते न छो जो मुंहिंजो टारगेट अञा पूरो कोन थियो आहे। अञा 10 माण्हुनि खां वीज़ा जे आसरे ते पैसा वरिता अथमि 10 ॿिया बि फसाइणा अथमि। मूंखे बि ॿिया पैसा गढणा आहिनि। बस खोड़ थी विया थी पैसा हाणे गोली थी किथे पकड़जी न पई जे पकड़जी पई न त सभु पैसा वापस वठी ईंदई हिन करे त फुट फुट मां अकेलो कोन भॼींग तूं बि मूंसां गॾु डीज़ल ते भॼींग तूं मुंहिंजी मञे को चक्कर न थी वञे उन ॾींहुं यादि नथी त ईदन जुमान जी मोटरसाइकिल जो पाइप लीक कयोसीं त जीअं पेट्रोल जी धप महसूस थिए। हाँ इन करे पेट्रोल जी धप थींग तॾहिं त मूंखे पैसा जो आसरो थींग मुहारे जे आसरे ॻोठ वारनि खां ॿिया पैसा बि वठी डीज़ल ते। अबू 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 मुंहिंजी चिलकड़ीअ सां हाणे जल्दी शादी करा किथे ॿियो कोन मसलो वरी जनम वठे। अबू जी बम्बू अबू हाणे इहा चिलकड़ी वागूअ जे वात में अची वई आहे। वागूअ जे वात में अची वई आहे चिलकड़ी चूपड़ी आहे छा जो वात में अची वई आहे। अड़े भले इहा चूपड़ी हुजे या न हुजे पर अती सेठियाणी त वागू आहे न वागू हाणे त अञा बि सख़्ती कंदसि न बाबा न कंहिंसां मिलणु ॾींदसि न कंहिंसां ॻाल्हाइणु ॾींदसि ईअं सम्झ त या तो वारी चूपड़ी मुंहिंजो मतिलबु आहे त या चिलकड़ी कंहिं में अची वई पुट। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे बाबल हींअर चिलकड़ी रहे त मवालीअ जे घर में थी न मवाली रोज़ न सां ॻाल्हाईंदो हूंदो रोज़ हुनखे ॾिसंदो हूंदो अलाह मुंहिंजो अंदरि थो सड़े बाबल अंदरि थो सड़े। तुम्हारी शादी थे चाहे न थे अबू पर यार मूंखां हिकिड़ो धक निकिरी वरी कहिड़ो बाबल यार इहो लालू लंघो ऐं कल्लू थुल्हो इहे ॿई मूंखां बची विया जिन या चिलकड़ी कल्लूअ जे घर में मर्डर थी पिया यानी मरी वञे हा त पोइ सही माने लालू ऐं कल्लूअ खे हुननि खे मां अहिड़ो गेलिया जीअं बनीअ में ॾांद साहर खे गेलींदा आहिनि बची विया अफ़सो ॾुख थियो इन फॾे न थियण जो। बाबल तोखे सदाईं फॾे जी बस फॾो ई फॾो हुजे अमन न हुजे मुल्क में। अड़े मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो बाबल अञा हिकिड़ो केस कर खयो बीठो आहे कहिड़ो बाबल ही जेके लालूअ वारा आहिनि न चिलकड़ीअ खे जो घर में यरगमाल करे रखियो अथनि उनजो हिसाब किताब केरु ॾींदो ओए ते रखीसि हाणे कम खे पट कम खे खणो जे हाणे मां तोखे घर खां ॿाहिरि निकिरणो ॾिनो त पोइ जीअं सम्झे थी पई त मूंखे बि चइजांइ हा ईअं सम्झो त तो ते कर्फ्यू लॻी वियो आहे ॾिसे छा थी तारा फेराए हाणे मरण बि हिते अथई जीअण बि हिते अथई। अम्मा मां ॿुधाए थी छॾियां जेकॾहिं ॿीहर इन मवाली सां शादीअ जो सोचई न त पोइ मां वरी मां छो सोचींदसि मवालीअ सां शादीअ जो मूंसां त गोबाटो शादीअ जो सोचियूं वेठो आहे। ए बोल अम्मा मां तुंहिंजी शादीअ जी न पंहिंजी शादीअ जी ॻाल्हि थी कयां। अम्मा बि अलाए छा थी ॻाल्हाए चओ अटो चाहे गोबाटो तोखे हिक न हिक ॾींहुं शादी त करणी आहे न। हा कंदसि अञा त मुंहिंजी उमिरि ई कहिड़ी आहे अम्मा जे मां शादी कंदसि अञा त खाइण पीअण खेॾण ऐं कुॾण जा ॾींहं आहिनि मुंहिंजा। माई ओ माई शादीअ जी उमिरि अथई जेकॾहिं थोरी बि उमिरि हीअं चढ़ी वई न त घोबाटे जहिड़ा पसंदि कंदई न वटि न घोबाटे धन टकर जो नालो मुंहिंजे साम्हूं मुंहिंजो हाउ त कचो थिए उल्टी न अची वञे। उल्टियूं त मूंखे बि ईंदियूं आहिनि
पर छा कयां, मजबूरीअ का नाम शुक्रिया। हिन जे घर में जो रहिया पिया आहियूं त भई करे ॻाल्हाईंदी आहियांसि, न त तोखे ख़बर आहे सेठियाणी सिर ॾींदी सुर कंहिंखे बि न ॾींदी, त हिन गोबाटे खे मां सुर ॾींदसि। पर अम्मा मां घणो वक्त हिन घर में न रहंदी सां, जल्दी सां ॿिए घर जो बंदोबस्त कर। हा खबरदार, चुरण जी कोशिश कई थी त मेजालो उॾामी वेंदी। जल्दी जल्दी 1000 जा 3 नोट ऐं 5 जा 6 नोट मिलाए जेतिरा पैसा अथनि मुंहिंजे हवाले कर। अरे पिस्टल परे कर पिस्टल परे कर। पैसा ॾींदे पोइ पिस्टल परे थींदो, ॾींदो या न? हाँ पर पिस्टल परे कर ॿुधायां। हे थी पिस्टल। अरे निभागा पी खां बि फुर थो करे। फुर नथो कयां, ख़र्ची थो घुराए, पर स्टाइल मटाए। मूं तो हाणे हूअं इज़त सां नथो ॾी न, भला मन डप में ॾी। अरे छोरा साह कढियो ई इहो त ॿुधाए, इहे नोट काॾे कंदे? भला भंग जूं बोरियूं वठी घर में रखंदे छा? इन जे करे त बाबा तुंहिंजो शनाख्ती कार्ड कोन थो ठहे। असल मुंहिंजे भंग जे पोयां हथ धोई छो पियो आहीं? मुंहिंजी भंग तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? ॾोह भंग न पर तो कयो आहे निभागा। वते थो कूड़ा भंग जा वात ते चाढ़ींदो ऐं वणनि सां ॻाल्हाईंदो। बाबा तूं वण आहीं छा? न मां त तोसां ॻाल्हाए रहियो आहियां। ठहियो हाणे बसि इहो ॿुधाए ॾे, पैसा छाजे लाइ थो वठे मूंखां? पहिरियां मूंखे बोर्ड वठणा आहिनि, उन खां पोइ गाना वठणा आहिनि, उन खां पोइ नोटनि वारा हार वठणा आहिनि। हाणे इहो त ॿुधाए, भंग जो मुक़ाबिलो खटियो अथई छा? वरी भंग? भला भंग तोसां विढ़ियल आहे छा? तोखे ॾंदो हणी भॼी वई आहे, फिरियो घुरियो वरी भंग जो नालो तो खणी छो थो खणी चे? अरे इहो ॿुधाए त इहे मोड़, इहे गाना, इहे नोटनि जा हार छाजे लाइ थो वठी? शादीअ लाइ, ॿियो छाजे लाइ? चिलकड़ी बि वापसि अची वई आहे, हाणे जल्द खां जल्द मुंहिंजी शादी कर, वरी किथे वरी न चिलकड़ी भॼी वञे। मामूली पुट बसर खान मुंहुं ॾिसो हाणे शादी थो करे। अरे तुंहिंजे शादी वारे चक्कर में त इहा चिलकड़ी फरार थी वई, भॼी वई, वरी शादी जी ॻाल्हि करे वरी हुनखे ॿीहर भॼाइण थो चाही। हिन करे मुंहिंजी शादी करा, चिलकड़ीअ सां मुंहिंजी पक्की शादी करा ऐं निकाह अहिड़ो करा जो असां हिक ॿिए में चंपड़ी वञूं, जीअं चीगम चौंपल खे चंपड़ी वेंदो आहे। अरे बसि हाणे इहो चिलकड़ी जो ख़्यालु दिमाग़ मां कढी छॾ। बाक़ी तूं वञी चिलकड़ीअ खे राज़ी कर त हिनमि यानी तुंहिंजे पीउ ग़रीब गोबाटे जी शादी थिए। छा तूं बि चिलकड़ीअ सां? अरे मां चिलकड़ीअ सां न निभागा, चिलकड़ीअ सां न, चिलकड़ीअ जी मां सां शादी कंदुसि। इहा त क़यामत ताईं कोन थींदी। ओ तुंहिंजी बि शादी चिलकड़ीअ सां क़यामत ताईं कान थींदी। छो कोन थींदी? हलो बरू कावड़ मूंखे न ॼाण अथई। चिलकड़ी ओ चिलकड़ी। चिलकड़ी कान्हे, चिलकड़ी जो हाणे हिते पाछो बि कोन्हे। वॾी ज़ालिमी लाली चिलकड़ी खे बुर्श हणी घर मां कढाए छॾी। चिलकड़ी खे तूं छॾ, तूं मूंखे इहो ॿुधा, सॼी राति पादर खणी कंहिंखे पियो डुकाई? मच्छर खे बुर्श पियो हणा। मच्छर खे? हा चको हणी मुंहिंजे जिस्म जो अधु रत पी वियो। पोइ छा हुनखे मारी? न भॼी वियो। अहिड़ो पुरुष हुयो मां जो मूंखे यादि कंदुई, वरी असांजे घर न ईंदो। कीअं? मूं बि सॼी राति डुकाए डुकाए कुते पुछ मच्छर खे निंड करण न ॾिनीमांसि। अहिड़ो पुरुष हुयो मां भॼी वियो। कलू हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा। पुछ। ॻाल्हि बिना पुछ वारी आहे, पुछ वारी न आहे। ॿुधा न कहिड़ी ॻाल्हि आहे हयात ममणे जी धीउ। मूं पहिरीं ॿुधो त तव्हांजे घर में ॾाढा मच्छर हूंदा, तुंहिंजी मुंहिंजी शादी खां पोइ हिकिड़ो मच्छर कोन्हे को। छो? उन करे जो मच्छरनि खे ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजे घर में रत चुसण वारी अची वई आहे। मूंखे कहिड़ो लाचार आहे। लाली तुंहिंजा वार ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। छॾ न लाली, तुंहिंजो नक संबोसे जहिड़ो सन्हड़ो लाजवाब आहे। छॾ न लाली, तुंहिंजा ॾंद हाणे बेमिसाल थी विया आहिनि बुर्श हणी। छॾ न तुंहिंजो मुरकण बि कमाल जो आहे बुर्श थी हणी। छॾ न लाली, तुंहिंजे ॻाल्हाइण में जादू आहे। लाली छॾ न। इहो छा हरण चवी थी? छॾ न छॾ न छॾ न, हिन महिल ताईं छॾिया त पियो। हाँ मतलब त तूं मुंहिंजी कुड़ी तारीफ़ पियो करी? हा तो चिलकड़ी खे घर मां छो कढी छॾियो बुर्श हणी? हाँ कलू तुंहिंजो हाणे मूंसां प्यार न आहे रहियो। कसम सां तोसां मुंहिंजो प्यार आहे। मां वणे थी? हा नूर मिठे ॾाढो थी वञे। केतिरी थी वणे?
तूं त मूंखे एतिरो थी वञे नूर मिठे जे तो जहिड़ियूं 6 हुजनि न उन्हनि सां शादी करे छॾ। ठीकु आहे घणो मथो न खा मुंहिंजो, मूंखे मथे में ॾाढो सूरु आहे, लॻे थो बिलशपर थी वियो आहे। बिलशपर जी गोरी खणी आ त मां खावां 2-3 कलाक सुम्हां। हा खणी थी अचां। हल कूड़ ॻाल्हाइण लाइ बि वॾी ताक़त थी खपे। माण्हू त ख़बर न आहे घर में 24 कलाक कूड़ था आणनि। मां छा कयां? लालू मूंसां केतिरो प्यार कंदो आहीं? तमामु घणो बुरशाणी। कोई बि केतिरो? ॿुध किलो जे हिसाब सां ॿुधाए या फुटनि जे हिसाब सां ॿुधाए बुरशाणी। छॾ लालू मश्करी न कर, हाणे ॿुधाए बि सही। जेतिरो पुनू ससीअ सां कंदो ओतिरो? उन खां बि घणो। भला मेहर सुणीअ सां कंदो हो ओतिरो? उन खां बि घणो। भला शाहजहान जेतिरो ममता सां प्यार कंदो ओतिरो? बसि इन जो थोरो लॻभॻि सम्झजाए। पोइ उनजी यादि में ताजमहल ठारायो हो। तूं मुंहिंजे लाइ कॾहिं त ताजमहल ठाराई? ज़मीन वठी छॾी अथमि, मूंखे रुॻो तुंहिंजे मरण जो इंतज़ारु आहे त कॾहिं थी पंहिंजो पाण खे बुरश हणी। चाचा कलू ये छा जंगू मथे मुंडी हेठि चाची मासी सुरली बुरश हणी वई थई जा। अरे लाडू मां मथे सूर जी गोरी खाधी आहे, मथा मथे सूर जी गोरी पेट में लही वञे त पोइ मथे जो सूर मूंखां आंगठो लहंदो। वाह जो बुरश लॻी पियो। बिलाती साहब घणी देर थी वई आहे भॼण में न फुहारो करण में। कुकड़नि खे डीज़ल ते। अरे कुकड़ खे न, पेट्रोल वारी ज़मीन खे। हाँ वो कॾहिं न कॾहिं डीज़ल ते करेंगे। कॾहिं न पर हाण जो हाण अॼु करेंगे हींअर करेंगे। हाँ फुहार जो ख़र्च कढेंगे। घणो ख़र्च थींगे? मुंहिंजो मतिलबु त घणो ख़र्च थींदो? लख। समझ त लख तोखे मिली वियो, तूं फुहार ॾियण जी कोशिश कर। पैसा मिल गया समझ फुहारो ठीक डीज़ल ते। हाय इन पाड़े जा ॿार बि न सफ़ा के छेगरा आहिनि, भींड था आणनि। मिठल आहे छा? हलिया समझी वियसि। हलेड़ी बंदूक तुंहिंजो टका चिलकड़ी को कुतो बिलो त कोन्हे न? छा मतलब? मां कुत्ता बिला पालींदी आहियां छा? मुंहिंजो मतिलबु त हिते घोॿाटो ऐं मवाली बि रहंदा आहिनि। अच्छा इहो न विसार त हिन घर में अम्मा बि रहंदी आहे। ओ इहो पुछण त विसरी वियो, इहो वरी तो पुछे। उन ॿिन्ही सां गॾु हाथण त घर में कोन्हे न? अम्मा खे वरी हाथण करे छॾी। चिलकड़ी ॻाल्हि ॿुध, तोखां सवाइ मुंहिंजो साह पियो वञे। वयूं ई त कोन न। मां मरे पियो। पोइ बि मोए त कोन न। ईअं न चओ मुंहिंजी रसगुल्ली, तूं बि लालू वारनि जे घर जे मारूथे अटे जी मानी खाई रसगुल्लीअ मां रसगुल्लो थी वई आहीं। ऐं तूं बि मामा वलुअ जो माल खाई बिलड़े मां दख बिलो थी वियो आहे। त पोइ ॿुधा न, हिन दख बिले सां इहा दख बिली किथे किथे ऐं कॾहिं कॾहिं मिलंदी? छो त मवाली वारनि जे घर में अचण बि ख़तरे का खाली न आहे। कहिड़ो आयो घर में अंदर? आवाज़ कजो, माता में पियो मवालीअ जो आवाज़। वारू कर लिख। किथे लिखां? काॾे लिखंदी? आए जो कटे जेका लिख जल्दी। चिलकड़ी हिते आहीं त अकेली, ॿियो कंहिंजो आवाज़ हो हिते? केसां बि न। त पोइ मूंखे कुते बिले जो आवाज़ ॿुधण में छो पियो अचे? हाँ मवाली वो तो मां पई कयां न। हाणे ॿुध वो म्याऊ मां थी कयां न। न इहो आवाज़ नंढी बिली आहे ऐं नंढिड़ो कुतड़ो आहे। मूंखे मिठल जहिड़े वॾे कुते जो आवाज़ ॿुधण पियो अचे। किथे आहे? ॿुधा मूंखे किथे आहे? न कसम सां मां तव्हांजे घर कोन आयो आहियां। ओहो मिठल आवाज़ किथे आहे? किथे आहे? बीह त मां ॾिसां त इहो मोतबर ईअं असांजे घर में असां खां बिना ॿुधो अचे। हेॾे बि कोन्हे को ॿियो कान्हे, पोइ आवाज़ किथां पियो अचे? बच्चा कन था वञनि मोगा मवाली। मुंहिंजा कन आहिनि,
दिन मंगल जो दुहल कोन तो वजे थो पाण त धुल जहिड़ो आहे न पूरो थो वॼे छक्का छक्का हिकिड़े ॾींहुं पकड़ थींदी पोइ ख़बर पवंदी सिपाही सूमर सिपाही ईसा खाली आहिनि खीसा हुकुम कर साहब भली भली खीसा खाली हुजनि या भरियल पर हींअर मश्करनि जे ॻोठ में काहे पाओ साहब अलाह जे नाले ते मानी वठण अरे न मश्करनि जे ॻोठ जे हिकु मश्कर जो दर खड़कायो सुतली साहब सेठ धनु जे घर का सवाइ कंहिंजे बि घर खे दर न आहे अरे मुंहिंजो मतिलबु आहे त हिकु मश्कर जे दर ते वञी उनखे इतला ॾेई अचो छा जो खैरिया जी मानी जो तोखे रुगो ख़ैरात जी मानी अड़े मानी खाई खाई पेट त वधी अथई बाबा इहो इतला ॾेई चो त विलायती पेट्रोल वारी ज़मीन खे फुहारो ॾियण लाइ निकिरी चुको आहे उन करे ॻोठ वारा पंहिंजा ड्रम खणी पेट्रोल भरे वञो अरे बेवकूफ़ फुहारे खां पोइ पेट्रोल निकिरंदो ऐं फुहारो थींदो त केमिकल सड़ंदा ऐं केमिकल सड़ंदा त दुहा निकिरंदा ऐं दुहा घरनि में काहे पवंदा घरनि में काहे पियो त नक वात ऐं कननि वसीले माण्हुनि जे जिस्म में काहे पवंदो उन करे सभु ॻोठ वारा सवा पहर ताईं पंहिंजो नक वात कन सभु बंदि रखनि विलायती जो चवणु आहे त दूहो वॾो ख़तरनाक आहे जे माण्हुनि में काहे पियो न त उन्हनि जा फूदना फेराए छॾींदो बस साहब सम्झी वियासीं दम जो मरीज़ी किथे किरी न पई समझी विया आहियो त बीठा छो आहियो बाबा सभु को वञी कंहिं महफ़ूज़ हंध ते लिके साहब कहिड़े बि ॻोठ जे कुंड में लिकी वेही रहूं पर इहो दूहो कोन छॾींदो साहब हिन ॻोठ जो पासो छॾे शहर त हलूं हा ईअं था कयूं ऐं मां हिते माण्हुनि खे कूड़ हणंदासीं त असां ज़रूरी मीटिंग लाइ शहर विया हुआसीं ठीकु आहे न निकिरण जी कयो वारो कयो हलो सर केॾे पासे सिधो मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ लूरे ते शम फलाणे जो पुट उन जी तोहरे सुन्नत तक ढिंगड़ा को भी नाए घट के खां सब चढ़ियल हिते चोट थई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई अचो ॻोठ वारा अचो अचींग पाणी जो बंदोबस्त करींग डीज़ल ते डोली साहबा हे विलायती छा कयो आहे जो ॻोठ जे घरनि में ज़हरीली गैस जो दूहो काहे पियो आहे नो प्रॉब्लम ॻोठ जा माण्हू बेहोश थी विया आहिनि नो प्रॉब्लम माण्हू मरी रहिया आहिनि नो प्रॉब्लम हिकिड़ा मरंदा ॿिया ॼमंदा छा मतिलबु हिन दूहे में सभु मरी विया त ॼमंदा किथे कोन मरंदा जीअंदा ज़हरीले दूहे जीअण जंजाल करे छॾियो आहे ईअं थो लॻे त एटम बम लॻो आहे अहिड़ो त पेट्रोल वञी खॾ में पवे जो हिकिड़ो बि ॻोठ जो मश्किरो न बचे महिरबानी करे विलायती खे चयो त फुहारो करणु बंदि करे फुहारो त पूरो थी चुको आहे बसि विलायती अचण वारो आहे ॿियो त असां सभिनीनि ॻोठ वारनि खे एडवांस में इतला ॾेई छॾियो त पंहिंजा नक कन वात ऐं अखियूं बंदि रखनि मूंखे ख़बर हुजे हा त फुहारे करण जी इजाज़त ई न ॾियां असां सेठ धनु हाँ ही किनी मुंडी किथां आई हिनखे शीतनि जे साबुण सां वीचारियो अथनि डीज़ल विलायती डीज़ल छा कयो अथई अखियुनि वारो को पे था ॻोढ़ा अचनि तुंहिंजो कमु थींग बाक़ी मुंहिंजो त कारो मुंहुं थींग तुंहिंजो भली मोहकारो थिए जेके माण्हू बेहोश थी विया आहिनि उन्हनि जो छा थींदो आस्ते आस्ते सभु होश में अचींग बाक़ी मुंहिंजो त कारो मुंहुं थींग डीज़ल ते ड्रामा सोप सीरियल मश्किरन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।